नाज़रीन हेडलाइन्स वंठियूं ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। परवेज़ इलाही पंजाब जो वॾो वज़ीर बणिजी वियो। हमज़ा शहबाज़ जी चूंड गैर आइनी क़रार ॾिनी वई आहे। अमां खे आगाही ॾी पिया अहम ख़बर आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। परवेज़ इलाही पंजाब जो वॾो वज़ीर बणिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सुभान खोसो खां। जी सुभान अपडेट कजो। जी बिल्कुल ही अहम फैसलो जो 3 रुकनी बेंच है उमर अता बंडाल जो चीफ जस्टिस पाकिस्तान उन सरबराही में फैसलो महफूज़ किया 3 कलाकनि खां पोइ अहम फैसलो बुधायो है जैमें दोस्त मोहम्मद मज़ारी जो रूलिंग दी उनके कालदम करार दींदे परवेज़ इलाही के पंजाब जो वॾो वज़ीर चूंडण फैसलो करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट दोस्त मोहम्मद मज़ारी रूलिंग दी रूलिंग गलत हुई उनके कालदम करार दियूं था। पंजाब जो वॾो वज़ीर हाणे चौधरी परवेज़ इलाही हूंदो उन सां गॾो सुप्रीम कोर्ट इहो भी पाबंद किया तो परवेज़ इलाही रात जो 11 वगे गवर्नर उनके हलफ खणाए हाणे पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज शरीफ न पर पंजाब जो वॾो वज़ीर परवेज़ इलाही रहंदो। सुप्रीम कोर्ट वाज़े फैसलो बुधाए छॾियो जैमें डिप्टी स्पीकर पंजाब असेंबली दोस्त मोहम्मद मज़ारी जी रूलिंग हुई उनके कालदम करार दिनो गलत करार दिनो इहो चई छॾियो आहे। वाज़े फैसलो ॾिनो सुप्रीम कोर्ट जैमें चयो वियो आहे हाणे पंजाब जो वॾो वज़ीर परवेज़ इलाही हूंदो गवर्नर पंजाब के पाबंद किया फैसले मुताबिक त गवर्नर पंजाब अॼु 11 बजे परवेज़ इलाही के पंजाब के वॾे वज़ीर तौर हलफ खणाए। ये फैसलो हो तकरीबन पहिरियां कोर्ट पारां बुधायो त 5:45 ते फैसलो बुधायो वेंदो। उन खां पोइ जॾहिं 5:45 न आयो उन खां पोइ हिकु भेरो ॿीहर कुछ देर खां पोइ अदालत पारां इहो आगाह कयो वियो त 7:30 वगे फैसलो बुधायो वेंदो। मेहरबानी सुभान इन वारे सां अपडेट करण जे लाइ। नाज़रीन सुप्रीम कोर्ट डिप्टी स्पीकर जी रूलिंग खे गैर आइनी क़रार ॾेई रद्द करे छॾियो। परवेज़ इलाही पंजाब जो वॾो वज़ीर बणिजी वियो आहे। हमज़ा शहबाज़ जी चूंड गैर आइनी क़रार ॾिनी वई आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। हमज़ा शहबाज़ जो हलफ काबीना भी गैर क़ानूनी क़रार ॾिनी वई आहे। पंजाब के गवर्नर के परवेज़ इलाही खां अॼु राति 11 लॻे वॾे वज़ीर तौर हलफ खणण जो भी हुकुम ॾिनो वियो आहे। हमज़ा शहबाज़ ऐं संदसि काबीना तुर्त उहिदा छॾे ॾियनि अहिड़ो हुकुम सुप्रीम कोर्ट जारी करे छॾियो आहे।